बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। अॻूणे वज़ीर आज़म अलहाज मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली जे लाॾाणे ते पंजाब जे वॾे वज़ीर सरदार उस्मान बोज़दार ऐं चेयरमैन सेनेट सादिक संजराणी रोझान जमाली पहुची संदन वारिसनि सां ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कयो। मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली जी बलूचिस्तान समेत पाकिस्तान लाइ कयल ख़िदमतनि खे साराहियो। पंजाब जे वॾे वज़ीर ऐं चेयरमैन सेनेट जी आमद जे मौक़े ते सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया हुआ। जैकबाबाद पाहवर इतिहाद पारां सांगड़ जी कौसर परवीन खे इंसाफ़ ॾियारण लाइ एहतजाज। जैकबाबाद में पाहवर इतिहाद तरफ़ां सांगड़ जी मासूम न्याणी कौसर परवीन पाहवर जे बेगुनाह खून ख़िलाफ़ मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लालजान पाहवर, नूर मुस्तफ़ा पाहवर, सदाम पाहवर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। संदन चवणु हो त म्यूनिसिपल कमेटी सांगड़ जी नाअहली सबबि कुतनि खे मारण लाइ ज़हर मिलायल मिठाई खाइण सबबि मासूम कौसर पाहवर तड़पी तड़पी मरी वई। असीं घुर था कयूं त म्यूनिसिपल कमेटी जी अहिड़ी नाअहली जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। 2 महीना अॻु ठुल खां सखर वींदे चक भरिसां औरताणे आवाज़ तां हिरकजी अगवा थियल 3 नौजवान बाज़ियाब। नौजवान उसामा नूनारी, अब्दुल गफ़ार ऐं अनीस नूनारी खे शिकारपुर पुलिस कच्चे मां बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। SSP शिकारपुर मुग़विन जे वारिसनि खे फ़ोन करे बाज़ियाबी जो इत्तला ॾिनो, जंहिंखां पोइ मुग़विन जा वारिस पंहिंजे नौजवाननि खे वठण लाइ शिकारपुर पहुता। मुग़विन जे वारिस डॉक्टर रोशन नूनारी बाज़ियाबी जी तस्दीक कंदे चयो त पुलिस नौजवाननि खे मुक़ाबले बाद बाज़ियाब करायो आहे। असां को बि भुंग नाहे भरियो। नौजवाननि जे बाज़ियाब थियण ते संदन घर भातियुनि में ख़ुशी जी लहर पखिड़िजी वई आहे। सब डिवीज़न गढ़ी असन जे मुख़्तलिफ़ थाणनि जी हदनि में हिक ई राति में चोरी ऐं फुर जूं 3 वारदातूं। बाहू खोसो थाणे जी हद ॻोठ तोतो गिशकोरी वेझो अणसुञातल फोरू फैज़ मोहम्मद घुंजो खां हाई स्पीड मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया, जॾहिं त अणसुञातल चोर ॻोठ अब्दुल रज़ाक ईसाणी में ॻोठाणे ग़ुलाम मुस्तफ़ा ईसाणी जे घरां 8 बकरियूं चोरी करे फ़रार थी विया। ॿिए पासे साॻी राति आडी 44 थाणे जी हद ॻोठ रमज़ान जखराणी मां चोर साईं बख़्श जखराणी जे दुकान जा ताला तोड़े सामान ऐं हज़ारे रुपया रोक रक़म चोरी करे फ़रार थी विया। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो चयो आहे त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सां गॾिजी 14 अरब रुपयनि जी लाॻत सां 3 किलोमीटर ते मुश्तमिल कंदकोट घोटकी पुल जी तामीर हलंदड़ आहे, जंहिं सबबि ॿिन्ही ज़िलनि जा मुफ़ासिला घटिजी वेंदा। कोशिश हूंदी त 2 सालनि में ही मेगा प्रोजेक्ट मुकमल थी वञे। फेबरवरी में दरिया अंदरि बोरिंग ऐं पोल लॻाइण वारो कमु शुरू थी वेंदो। पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत अवाम जी बहितरी लाइ कमु करे रही आहे। 100 कमांडोज़ ऐं बख़्तरबंद गाॾियूं पुल ते कमु कंदड़नि जी निगरानी लाइ हूंदियूं। अमले जी सिक्योरिटी लाइ इंतज़ामिया खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन कंदकोट घोटकी पुल जे तामीराती कम जो जाइज़ो वठण बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। कस्टम कोयटा कलेक्ट्रेट पारां हिकु तक़रीब सदाए 3 अरब 87 करोड़ रुपयनि खां वधीक माले जी मंशियात ऐं स्मगलिंग दौरान हथ कयल ॿियो सामान साड़ियो वियो। तक़रीब जो मक़सदु स्मगलिंग वारे धंधे जी चेल चिबी करणु हो। तक़रीब में कस्टम अमलदारनि समेत ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि बि शिरकत कई। कस्टम कलेक्टर इरफान जावेद ॿुधायो त 3 अरब 87 करोड़ रुपयनि जो सामान साड़ियो वियो आहे, जंहिंमें 555 सुठे क्वालिटी जे शराब जूं बोतलूं, 3542 किलोग्राम चर्स, 1943 मैट्रिक टन सुपारी, 1350 मैट्रिक टन गुटको, 23 मैट्रिक टन प्लास्टिक शॉपर्स, 41 मैट्रिक टन चाइनीज़ लूण ऐं दवाऊं शामिल आहिनि। पंगरियो वेझो मोटरसाइकिल ऐं वैन में आम्हो साम्हूं टक्कर, 1 ॼणो फौत, औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी, ड्राइवर फ़रार। टंडो बागोलक पंगरियो मिल वटि मोटरसाइकिल ऐं वैन में टक्कर जे नतीजे में अवैस उन्नड़ फौत थी वियो, जॾहिं त लीमो ख़ासि ख़ैली ऐं मुस्पात सभागी ख़ासि ख़ैली ज़ख़्मी थी पिया, जिन खे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। मशहूर लोक फनकारा खुशबू लगारी खे धाड़ेल टोले पारां धोखे सां घुराइण जी कोशिश खे कंदकोट पुलिस नाकाम बणाए छॾियो। SSP अमजद शेख मौजिब सिंध जी मशहूर फनकारा खुशबू लगारी खे तेगानी गैंग ॻाइण जे बहाने कच्चे घुराए रहिया हुआ। पुलिस टेक्निकल टीम जी मदद सां धाड़ेल टोले ऐं खुशबू लगारी विच में थियल ॻाल्हि ॿोल खे ट्रेस कंदे फनकारा खे इत्तला ॾिनो त जंहिं नंबर ते अव्हां राब्तो करे रहिया आहियो उहे मोबाइल नंबर धाड़ेल टोले जा आहिनि, जेके अव्हां खे अगवा करण जी प्लानिंग जोड़े रहिया आहिनि। सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान फिरदौस शमीम नकवी चयो आहे त करप्शन जे ख़ात्मे लाइ करप्ट माण्हुनि खे जेलनि में विझंदासीं। सिंध तरक़ी में ॿियनि सूबनि जी भेट में पुठिते पियल आहे। सिंध खां ॿियनि सूबनि ॾांहुं सफ़र करियो त ख़बर पइजी वेंदी त सिंध केतिरो पुठिते पियल आहे। सिंध जा तालीमी इदारा ऐं सिहत मर्कज़ तबाह आहिनि। गुज़िरियल 12 सालनि खां इक़्तिदार में वेठल हुकुमरान पार्टी सिंध खे तबाह कयो आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन ठठो ऐं सजावल में तंज़ीम साज़ी बाबति पार्टी अॻवाननि सां कयल गॾिजाणी बाद ठठो में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। इन मौक़े ते ज़ुल्फ़कार शाह, रईस अरसलान बिरोही, होश मोहम्मद अब्बासी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मसू बुरगड़ी में ॿेलनि ते कब्ज़ा कराईंदड़ 72 ऑफिसर ऐं ॿियनि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि गुलज़ार जुमानी, ज़ैन दाऊद पोटो,
अली अहमद छलगरी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हिकु बासर ऑफिसर सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी भंजकड़ी कंदे ॿेले खाते जी ज़मीननि ते कब्ज़ो कयो आहे, जॾहिं त कार्रवाई रुॻो ग़रीब आबादगारनि ख़िलाफ़ कई पई वञे। हुननि घुर कई त ॿेले खाते जे करोड़े रुपयनि जी ज़मीन ते बासर पारां कयल कब्ज़ो ख़तमु करायो वञे। मटियारी में सिंधी सकाफ़त खे उजागर करण लाइ ओताकी जवाननि पारां मच कचहरियुनि जो सिलसिलो जारी आहे। मटियारी भरिसां ॻोठ हाजी अब्दुल हकीम मेमण में ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण, आमिर ट्रगड़ ऐं सैयद तनवीर शाह तरफ़ां मच कचहरी कराई वई, जिते हर पासे सिंधी सकाफ़त जा रंग नज़र पिया आया। सुगड़नि जे कांब ते सॼी राति ॾोर बैत ऐं सिरोलिन सां वाह वाह थींदी रही। मच कचहरी में सिकंदर अली ट्रगड़, अली शेर ट्रगड़, सैयद पंजल शाह, मुमताज़ अली शाह, सैफुल्लाह मेमण, मुज़म्मिल मेमण, हाजी मोहम्मद सालेह मेमण, असदुल्ला मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। हाला में चोरनि जो राज। अणसुञातल चोर अकरम मेमण जी दुकान जी छित टोड़े लखें रुपयनि जो सामान ऐं रोक रक़म चोराए फरार। दुकान मालिक पारां हाला पुलिस खे इत्तला। SHO हाला ठारो ख़ान भट्टी जो चवणु आहे त चोरनि ऐं ॾोहारियुनि खे पकड़ियूं था त सियासी ऐं सरकारी अमलदार खेनि पुछा ॻाछा करण खां अॻु ई छॾायो था वञनि। पुलिस मां सियासी मुदाख़लत ख़तमु थियण ताईं ईअं ई हलंदो रहंदो। SSP जाफराबाद इफ्तिखार अहमद चयो आहे त ज़िले अंदरि अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाइण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। थोरे अरसे में काफ़ी अमन करायो आहे। डेरा लायार सर्कल ऐं उस्ता मोहम्मद में पहिरियां मोटरसाइकिलूं चोरी थियण जूं वारदातूं मामूल बणियल हुयूं, पर हाणे अहिड़े ॾोहनि ते कंट्रोल करे चुका आहियूं, जॾहिं त केतिरियूं ई चोरियूं वापसि पिणु करायूं आहिनि। हुन वधीक चयो त बंदि पयल पुलिस चौकियुनि खे खोले नफ़री मुक़ररु करे छॾी आहे ऐं शहर अंदरि पुलिस जे गश्त में इज़ाफ़ो कयो वियो आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान जे घर ते हमले ख़िलाफ़ लाड़काणो ऐं मेहड़ में एहतजाज। मेहड़ जे तारीख़ी ॻोठ पोराचो में स्कूल ते कब्ज़ो कंदड़ बासर वॾेरनि ख़ादिम हुसैन महेसर ऐं इमदाद महेसर पारां अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट साजिद हुसैन महेसर ऐं ॿियनि कारकुननि जे घर मथां हमलो करण ख़िलाफ़ लाड़काणो ऐं मेहड़ में अवामी तहरीक पारां धार बुख हड़तालूं कयूं वयूं। लाड़काणो में मरकज़ी राब्ता सेक्रेटरी महरान सिंधी, ज़िले सदर हाजी अली हसन वक्कू, एडवोकेट ज़ुल्फ़कार मीरानी, जॾहिं त मेहड़ में ज़िले दादू जे सदर एडवोकेट इम्तियाज़ जतोई, तालके सदर एडवोकेट मुश्ताक चांडियो, तालके KN शाह जे सदर कामरेड हैदर मलाह, एडवोकेट ज़ुल्फ़कार चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में बुख हड़ताल कई वई। अॻवाननि सिंध पुलिस ऐं तालीम खाते खां घुर कंदे चयो त स्कूल कब्ज़ो कंदड़ वॾेरे खे गिरफ़्तार करे स्कूल तां कब्ज़ो ख़तमु कराए अवामी तहरीक जे अॻवाननि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजनि जो सिलसिलो सॼी सिंध ताईं वधायो वेंदो। वक़्तनि हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।